नाज़िन, काछे जो क़दीमी ऐं तारीख़ी शहर फरीदाबाद चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबि असली सूंहुं विञाए खंडरात जो ॾेख ॾियण लॻो आहे। तफ़सील पेश आहे मंठार ख़ास खेड़ी जी रिपोर्ट में। काछे जो क़दीमी ऐं तारीख़ी शहर फरीदाबाद चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबि मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। हिंदुनि जे दौर में शानदार माज़ी रखंदड़ ऐं वापार जे लिहाज़ खां काछे जो मरकज़ी शहर हुकूमत जी नाअहली सबबि असली सूंहुं विञाए खंडरात जो ॾेख। माज़ी जे ख़ुशहाल शहर में नाले वारा समाज सुधारक ऐं अदबी लिहाज़ खां वॾियूं नाले वारियूं शख़्सियतूं फरीद भागत, वरिंद वाणियो, रसूल बख्श डेरो, जोर बिरोही ऐं अली दोस्त आजिज़ जो तालुक़ इन शहर सां आहे। 80,000 खां मथे आबादी रखंदड़ शहर हिन जदीद दौर में बि मसइलनि जो गढ़ बणिजी वियो आहे। सफ़ाई न थियण करे हर हंधि गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण के नालियुनि ऐं गटरनि जो किनो पानी हर वक़्तु घिटियुनि रस्तनि ते बीठल आहे। रस्तनि ते गंदो पानी बीहण करे स्कूल लाइ ईंदड़ शागिर्दियाणियूं ऐं मस्जिद ॾांहुं ईंदड़ वेंदड़ नमाज़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हदखियुनि जो आज़ार वधण करे ट्रैफ़िक जाम थी वञे थी ऐं कलाकनि जा कलाक रोड बंदि थी वञनि था, जॾहिं त इंतज़ामिया नाले का बि शइ नज़र नथी अचे। शहरीन आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वापार जे हिसाब सां फरीदाबाद काछे जो हब आहे। तमामु बलोचिस्तान जो इलाइक़ो ओलह जी तरफ़ ॾांहुं लॻेसि थो, जेको हितां वापार जे हिसाब सां तमामु मशहूरु हुयो। जीअं भेटाई सरकार लीला चनेसर ॻायो आहे त चनेसर जा हिते आसार मिलनि था शेख नोती वटां, जेके तव्हांखे अॼु बि तव्हांखे उते पथर पिया आहिनि वॾा, जेके अची जहाज़ वॾा वॾा उते लंगर कंदा हुआ, वापारी मर्कज़ हूंदो हुयो। अयूब जे दौर में धामरा हुआ, ॿिया दौर आया, आबादियूं थियूं, बाक़ी हाणे त आबादियूं ख़तम थी। 5-20 करोड़ रुपए जी रॉयल्टी इन तेल गैस कंपनी जी आहे, ख़बर न आहे काॾे थी वञे। असांखे रुॻी कनेक्शन गैस जो बि नथा ॾियनि। आबादी रखंदड़ शहर आहे, हिते गैस न आहे, रस्ता न आहिनि, मिठो पाणी पीअण जे लाइ न आहे। उहे माण्हू वीचारा बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। असीं चऊं था त हिननि जी वार कयो ऐं हिन शहर जी मालिकी कयो। हिन शहर खे सफ़ा लावारस करे छॾियो आहे हुक्मरान जन। नंढड़ा ॿार स्कूल में नियाणियुनि जो आहे, उहे घर में असां पंहिंजी नियाणियूं कोन था स्कूल मोकिलियूं, घर में वेठियूं काॾे वयूं, कंहिंखे चऊं। पाण ॾिसो छा हालत लॻी पई आहे। असांखे इहो घिटी साफ़ कराए, को नालियुनि धालियुनि जो सिस्टम असांखे दुरुस्त कराए। वोट वठण खां बाद को बि नुमाइंदो असां वटि हली नथो अचे। स्कूल आहे, नंढड़ा ॿार, मायूं, औरतूं बीमारी बड़ी में सभु को परेशान थो थिए। मच्छरनि जे आज़ार में सॼो पूरो पारो वठिजी वियो आहे। इन खां अलावा मस्जिद साम्हूं आहे, निमाज़ी को अचे थो त अची नथो सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर में वधंदड़ हदखियुनि खे हटायो वञे, सफ़ाई कराए ड्रेनेज सिस्टम बहाल करे शहर खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन ज़मीन ख़ासकिल सां गॾु मंठार ख़ासकिल, आवाज़ टीवी न्यूज़ फरीदाबाद।